हवाले सां, कहाणी किताब जे हवाले सां ॻाल्हाए। जहांगीर जे सुञाणप जा बि खोड़ सारा हवाला आहिनि। उहो पाण बि तमामु ख़ूबसूरत मुतरजुम आहे। डिग्री कॉलेज लाड़काने में उर्दू अदब जो प्रोफेसर बि आहे। उनजा केतिरा ई किताब बि छपजी पधिरा थी चुका आहिनि। पाण बि तमामु ख़ूबसूरत कहाणीकार आहे। अचे ऐं साईं रोशन तुने साहिब जे हिन किताब जे हवाले सां पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। जहांगीर अब्बासी। मुंहिंजे साम्हूं स्टेज ते वेठल तमामु मानाइतियूं शख़्सियतूं ऐं मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं बि वेठल सभिनी खे जीअं लतीफ़ी गुल। अॼु हीअ तक़रीब इन हवाले सां बि हिकिड़ी ॾाढी यादगार तक़रीब आहे त हिकिड़े अहिड़े किताब जी महूरत थिए थी जेको मां सम्झां थो त लाड़काणे में हीअ सेकेंड टाइम थियो आहे। दबिस्तान लाड़काणे खां पोइ हू अञा तख़लीक़ी किताब उर्दू में ही तर्जुमो किताब आहे ऐं इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे त इहो थियणु खपे इन क़िस्म जी एक्टिविटीज़। ऐं जेसीं ताईं रोशन साहब जो तालुक़ु आहे त 90 जी ॾहाईअ में मुंहिंजी जेका उन सां पहिरीं मुलाक़ात थी उनजी कहाणियुनि जे हवाले सां त उहा उनजी कहाणी पैदावारी शायदि सोणी रिसालो या साञा हो जंहिंमें मां उहा पढ़ी त यकीन पुछो त मां पूरा 10-15 ॾींहं उन कहाणी जे सर में पुलिस जे पस मंज़र जे माहौल में उहा हिकिड़े वाच जे गुम थियण जे पस मंज़र में एॾी शानदार कहाणी हुई। ऐं उन खां पोइ मूं उनखे अप्रोच कयो ॿियनि कहाणियुनि खे ऐं उन्हनि ई ॾींहंनि में सचल अदबी मर्कज़ जे पारां हिकिड़ो किताबु आयो जीवन पीड़ा प्यार लाड़काणे जे कहाणीकारनि ते ऐं उन में जॾहिं मां उहा कहाणी मंछर ॿुॾी वियो पढ़ी त उन कहाणी अञा मूंखे वधीक हुन सां वेझो कयो। ऐं उन खां पोइ जॾहिं मूं तर्जुमा शुरू कया 90 जे आख़िर में ई त मूं जिते ॿियूं कहाणियूं सर कढी रखियूं उते मां इहा कहाणी बि कढी रखी त इन कहाणी खे मां हिकिड़ो तर्जुमे करण जो एज़ाज़ु हासिलु कंदुमि। पर सच पुछो मां जॾहिं बि उहा कहाणी रखंदो हुउसि त मां उन कहाणीअ जे तर्जुमे जी अप्रोच खे अञा पाण खे क़ाबिल न सम्झंदो हुउसि। उहा उनजी जेका ॿोली डिक्शन उनजो जेको स्टाइल आहे ऐं उहा मां उनखे चवंदो हुउसि इनखे अञा बाद में कंदुसि ईअं 90 कहाणियूं तर्जुमो थी वियूं पर उहा कहाणी मां न करे सघियुमि। ऐं पोइ ॾाढी ख़ुशि आईंदा हिकिड़ी ॻाल्हि साम्हूं आई त असांजे सीनियर जेको असांजो मुतरजम आहे नगर चना साहब ऐं उन कहाणी जो ॾाढो ख़ूबसूरत तर्जुमो कयो। ऐं नगर सां बि ईअं मुंहिंजी जेका हिकिड़ी पहिरीं वाक़ियत थी मां सम्झां थो त 90 जे आख़िर जे दाग में कोयटा सेंटर तां तव्हां जेको ड्रामो हलियो हिकिड़ो लॉन्ग फिल्म काली चादर या कोई ईअं हुयो त तव्हांजी कहाणी हुई या कंहिं ॿिए जी हुई ऐं उते जेके मुंहिंजा दोस्त हुया उहे ज़िक्र कंदा रहंदा हुया नगर जे हवाले सां। पोइ वरी मुलाक़ातूं थियूं हिकिड़ो तालिब थियो। सो अॼोकी इन तक़रीब जे हवाले सां मां नगर जो जेको किताबु आहे तर्जुमे जो मां उर्दू में पेपर लिखियो आहे छो त मुंहिंजो इरादो हुयो त मां हिनखे किथे वरी उर्दू में शाया बि कराईंदासीं ऐं किताब बि उर्दू में तर्जुमो आहे। ऐं सदर साहब ऐं सभिनी दोस्तनि जी इजाज़त सां मां चाहींदुसि त उहे तव्हांजी समातनि ताईं मां पेश कयां। ऐं हिन जो उनवान आहे हर दौर की कलम कहानियाँ। हर दौर की कलम कहानियाँ। सिंधी अदबियात के अफसानवी अदब में सन 50 दहाई से ताल्लुक़ रखने वाले अफसाना निगारों जमाल अबड़ो, डॉक्टर अयाज कादरी, एन काफ शेख, डॉक्टर नजम अब्बासी, इब्न हयात पहवर, हफीज़ शेख, सोबो गयान चंदानी, बशीर मोरियानी और गुलाम रब्बानी आगरो के साथ साथ रोशन अली तुनिया उस दौर से जुड़े हुए वो मुनफरद अफसाना निगार हैं जिन्होंने अपने अफसानों में सिंध की तहजीबी, तमद्दुनी और सकाफ़ती रीतों रस्मों के अलावा अपनी धरती वालों के अलमियों, भूख बदहाली और दाखिली व ख़ारजी मसाइल को जहाँ फितरी अंदाज से पेश किया वहाँ निज देहाती ज़िंदगी की सच्ची और हकीकी तस्वीर को अपने मुशाहदाती अमल से गैर मामूली अंदाज में बयान किया है। ये बात अलग है कि जो शोहरत और रसाई रोशन अली के हम असरों को मैसर हुई और उस मकाम तक वो पहुँचे वहाँ तक रोशन साहब ना तो अपनी हयात में और ना ही बाद हयात वो रसाई हासिल कर सके, जिसकी कई और असबाब के साथ मेरी नज़र में एक सबब रोशन दुनिया का सच्चा, सीधा और साफ गोई शख्सियत व किरदार का मालिक होना है और उनकी खिदमात इस कदर हैं कि अफसानवी अदब का ज़िक्र उनके बग़ैर नामुकम्मल कहलाया जाता है। रोशन अली तुनिया की अदबी पहचान का भरपूर हवाला फ़न अफसाना निगारी है, जिन्होंने अफसानों के साथ साथ नावलिट, मज़ामीन और डायरीज़ भी लिखी हैं, मगर बहैसियत अफसाना निगार
ان کا فن جمال ابڑو، غلام ربانی آگرو اور نسیم خل کے فن سے قریب قریب نظر آتا ہے۔ خاص کر کے ٹھیٹھ سندھی زبان کے الفاظ، محاورے، اصطلاحوں کا ترکیبی انداز سے استعمال کرنے میں انہیں ملکہ حاصل رہا، جس کا ادراک ان کے سندھی افسانوی مجموعے منچھر ڈوب گئی کے حاصل سے مطالعے سے ہوتا ہے۔ اس طرح وہ نسیم خیل سے بھی پہلے سندھ کے اس اوریجنل منظر کو، اصلی منظر کو اپنے افسانوں میں بیان کرنے والے افسانہ نگار ہیں۔